तव्हांजी सिंगर सुमेरा अली एक दफ़ो मुझे तमाम बेहतरीन सुठी कंपनी सदाकत प्रोडक्शन में मुझे फ्रेश एल्बम अची रहियो आहे, लाइव एल्बम आहे जंहिंजी चिप सिलेक्शन पाण कई आहे। असांजे साम्हूं बेहतरीन असांजी सिंध जा सुपर हिट शाइर वेठल आहिनि, शाइर मीर हज़ार शेख साहब, जिनके तव्हां मशहूर फनकारनि जे सॉन्ग में ज़रूर ॿुधो हूंदो। ऐं चीफ सिलेक्शन भी इहे आहिनि, प्रोड्यूसर भी इहे ई आहिनि। सो तमाम बेहतरीन अॼु असांजे एल्बम जी रिकॉर्डिंग हुई, उहा कंप्लीट थी वई आहे ऐं इंशाल्लाह तमामु जल्द शो थींदो। ऐं तव्हां सभिनी खे दिलि सां दावत ॾींदी त शो में ज़रूरु अचिजो। ऐं हिकिड़ो गीत तव्हां सभिनी खे मीर हज़ार साहब जी शाइरी